शहर का मेन कोटमुड़ी चौक, खुशदार चौक, गड़ी खैरो चौक समेत बगोदड़ो, दोस्तली और मस्तोई माला रोड समेत तकरीबन पूरा शहर गंदगी का मरकज़ बना हुआ है। म्यूनसिपल कमेटी में हद से ज़ायद वाइट कॉलर सियासी सिफारशी मुलाजमीन की वजह से शहर में चारों अतराफ गंदगी ही गंदगी, मगर इंतज़ामिया का कहीं पर कोई खबर नहीं। 15 ॾींहं 20 ॾींहं को स्वीपर अचे थो, न तो कोई अचण वारो कोन्हे को, का सफ़ाई पाड़े में कोन्हे का, सफ़ाई सुथराई ना आहे, गंदगी जा ढेर लगा पिया आहिनि। क़िस्मत सां को म्यूनसिपालिटी वारो अचे थो, न त कोई हिते का शइ डेप्यूट थियल हूंदो आहे कोई माण्हू, उहो अहिड़ो को माण्हू थियल न आहे। असांजी का ॻाल्हि ॿुधनि ई कोन था पिया। असां इंक्रोचमेंट तव्हां भली अल्टीमेटम ॾियो 8 ॾींहंनि जो इंक्रोचमेंट हटायो, ईअं न आहे हिकिड़े दुकानदार सामान खणाइनि, बाक़ी जेका पार्टी लेवल ते भली सामान रखी वेठा हुजनि, सम्झी वियो न। इहे असां सां डेली आज़ार आहे। जज़ादपुर पीपल्स पार्टी माना इहे नाकारा में नाकारा पार्टी आहे। जज़ादपुर लाइ इहे तबाही आहे असांजे लाइ। इन जेका शहर जी कंडीशन आहे उनजो ज़िम्मेवार म्यूनसिपल ऐं पब्लिक हेल्थ आहे। पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि ॾे वञो त जॾहिं उहो डिस्पोज़ल ऐं वाटर सप्लाऊं बंदि था कनि त डिस्पोज़लनि जो किनो पाणी ॿाहिरि शहर में निकिरी थो अचे त डिस्पोज़लनि जो पाणी शहर जे माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थो ॾिए। जंहिं डिस्पोज़ल जे अमले ॾे वञो त हू चवंदा त असीं हीअ हाणे म्यूनसिपल जे हवाले कई आहे। म्यूनसिपल वारनि ॾे वञो त हू चवंदा पब्लिक हेल्थ जे हवाले आहिनि। पब्लिक डिस्पोज़लनि खे तेल नथो मिले, डिस्पोज़ल में बंदि हुजण जे करे गंदो पाणी शहर में निकिरे थो, शहरनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे। तो आज़ाब आहे, गंद कचिरो को महीननि खां पोइ 2 खां 3 खां खणनि था इहो। भंगी कोई बि न आहे हिते। हे घरनि जे अॻियूं कचिरो लॻो पियो आहे, होॾे कचिरो लॻो पियो आहे, हेॾे हे पाणी जो आज़ाब ॾिस। कोई हाणे लेडीज़ होॾे लेडीज़ ॾिस अचे तो उहो कीअं टपे लेडीज़। जबकि दूसरी जानिब हर माह करोड़ों रुपए बजट के करप्शन में मुख्तलिफ नामों पर हड़प किए जा रहे हैं और शहर में कदम कदम पर उबलते गटर नालों का गंदा पानी नजर आता है, जिसके बायस स्कूल के बच्चों समेत शहरियों को कई परेशानियों का सामना है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वस्ट टीवी, शद्दाद कोट।